द sindhuworld.com की पेशकश। अॼु जा सिंधी अखर आहिनि जाम, प्याली, प्यालो या कांच जो थांव, किरणो, तरवरो, चमकण, शहतीर या ताराजीअ जी कानी। फरनि वारियूं भाॼियूं, मिसाल तौरु ग्वार ऐं राहनि जूं फरियूं। रिछ, भालू, सहण, झलण या लॻण, सहण जहिड़ो या साईंदड़। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। तजुर्बे खाने में पाणीठ रखण लाइ कांच जा ख़ासि बनावट वारा थांव, बीकर कमु अचनि था। आज़ादीअ जे अमृत महोत्सव दौरान रोशनीअ जे तरवरनि वसीले आसमान में तरह तरह जा नज़ारा तैयार कया विया हुआ। हाणोका ॿार त ग्वार खे बि देसी बीन चवनि था। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। अॼुकल्ह जा ॿार रिछ खे न पर टेडी बियर खे सुञाणंदा आहिनि। सूर त आहे पर साईंदड़ आहे। सिंधियत सुहिणी रहे।